उडेरोलाल रिपोर्ट मुमताज अली वरिया मूजिब पाकिस्तान तहरीक इंसाफ अगवान दीपक कुमार जयरामानी मटियारी में मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त 62 शख्सियत गुलाम नबी पालारी जा सबूत मिलिया आहिनि, जंहिं तहलके थाणो बुलाखान जे देह बबर में रेवेन्यू खाते जी मिली भगत सां 166 एकड़ 9 गुंटा पंहिंजे वेझे माण्हू अलाह बचायो वलद मूसो लौंगानी जे नाले ते खातो करायो आहे, जिन जी वज़ाहत अलाह बचायो पारां ॾिनी वई आहे। हिन खे उन मामले जी का बि ख़बर न आहे संदसि नाले ते कीअं खातो तब्दील कयो वियो, जॾहिं त उन ज़मीन जा असुल मालिक जोखिया ई पालारी आहिनि। मूं नेब इस्लामाबाद वटि ॿी दरख़्वास्त पिणु दाख़िल कराई आहे, जंहिंमें गुलाम नबी पालारी ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। हिन चयो आहे त कोस्तान जी आवाम हाणे सुजाग थी चुकी आहे, कंहिं बि सूरत में बासर बोतारे संदसि साथियुनि खे बख़्श न कयो वेंदो। पीटीआई कोस्तान जी आवाम सां गॾु आहे ऐं नेब इस्लामाबाद खे अपील थो करियां त बासर माण्हुनि ख़िलाफ़ एला सतह ते जांच कई वञे।